नाज़रीन बिल्कुल जामशोर के RBB कॉलोनी में गुजरियल डी जो मासूम 18 महीनन जो हबीबुल्ला महर के जो एक औरत पारा जो अगवा किया जैसा जामशोर पुलिस गोठ साइनो मलाह में जो कार्रवाई करे मासूम जो अगवा थियल नंढड़ो बारड़ो जो हबीबुल्ला महर के जो बाज़ियाब करायो तो एक औरत जी इमामज़ादी जी सोलंगी के गिरफ़्तार करे हिन वक्त जो जामशोर की अदालत में पेश किया जिता औरत के जो जेल कस्टडी हवाले किया। नंढड़ो पांजी घिटीअ में रांद खेॾी रहियो हुयो RBB कॉलोनी में। उते ही औरत हिकिड़े घर में कमु कंदी आहे, तौसीफ़ जतोई आहे, उनजे घर में कमु कंदी आहे। उतां ई कमु करे जीअं वापसि आई पे त नंढड़े खे खणी ऐं पंहिंजे घर हली वई। असां वटि जीअं ई फरियादी पहुतो, हिन कंप्लेन कई, उन बाद असां फ़ौरन जेको आहे CCTV फुटेज हथु कया, जंहिंमें असां ॾिठो त हीअ औरत जंहिंजा कपिड़ा जेको आहे पातल हुया सेम, इहा हिकिड़े नंढड़े ॿार खे वेड़े खणी पई वञी रहे। असां उते जेको आहे मख़फ़ी तौर ते मालूमात हासिल कई ऐं रेड करे राति जो तक़रीबन 8:30 पौणे 9 बजे हिन नंढड़े खे बाज़ियाब करायो ऐं औरत खे गिरफ़्तार कयो। हिन में गॾु हिन जो मुड़ुसु असगर सोलंगी बि हिन सां हमसलाह हुयो। मुंहिंजो नंढड़ो 3:30 बजे गुम थियो। असां पाड़े में ॻोल्हा कई ॾाढी त कंहिं ख़बर न पई। पोइ CC कैमरा टावर जी लॻल आहे, उन थ्रू असांखे ख़बर पई लेडीस जी। असां दो CC कैमरा में 3 दफ़ा नंढड़ो ॿार हिन खां भॻो आहे, चौथे चकर हिनखे वेड़ो अथई कपिड़े में। कार पे जीअं आई हिकिड़ी कार मटे वई हली, ॿी कार आई, उनखे मूं छिके ई न खयूं। उन वजह सां मूं खणी वयसि घर। मूं चयो हिनखे पोइ मां ऐलान करे ॾियारां थी। हुन घर में भातनि मूंखे माना दड़का ॾिना, तो किथां उहो छोकिरो खणी आई। मूं चयो मां खणी आई आहियां जतो घटिया तां खणी आई। इहा मूंखे ख़बर न हुई त को ॿारु कंहिंजो आया कंहिंजो न आहे। हीअ जीअं आया घर अचण सां हिन जी औरतूं मायूं आयूं असांखे अचण सां अचे पंहिंजे घर मां अचे हीअं माना वरितो। इहा ख़बर हुजे हा त हिननि जो आहे त मां ओॾी महिल ॾेई छॾियासीं। कैमरामैन मज़र अली सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोरो।